तव्हांजे मथे जे अंदर जो आवाज़। छा तव्हां कॾहिं गौर कयो आहे त मुकमिल ख़ामोशीअ में बि तव्हांखे हिकु हल्की गूंज ॿुधण में ईंदी आहे। इहो हिकु अहिड़ो आवाज़ आहे जेको तव्हां कॾहिं बि ॿाहिरि खां नाहे ॿुधो, पर उहो हर वक़्तु तव्हांजे मथे जे अंदर मौजूदु हूंदो आहे। जॾहिं तव्हां कंहिं बिल्कुलु ख़ामोश कमरे में वेठा हुजो जिते को बि गोड़ शोर न हुजे, पर पोइ बि तव्हांखे कननि में हिकु हल्की सीटी या गूंज महसूस थिए, आख़िर इहो आवाज़ किथां थो अचे? दोस्तो, असांजा कन रुगो माइक्रोफोन नाहिनि, पर इहे हर वक़्तु असांजे दिमाग़ ॾांहुं बिजलीअ जा सिग्नल बि मोकिलींदा रहंदा आहिनि। जॾहिं ॿाहिरि बिल्कुलु ख़ामोशी हूंदी आहे तॾहिं बि असांजो आसाबी निज़ाम शांत नाहे हूंदो। असांजा न्यूरॉन्स हिकु ख़ासि क़िस्म जी गूंज पैदा कंदा आहिनि। मतिलबु त उहो आवाज़ ॿाहिरि खां न, पर तव्हांजे पंहिंजे जिस्म जे अंदर जी सरगर्मी आहे। जॾहिं ॿाहिरां जो शोर ख़तमु थी वेंदो आहे त असांजो दिमाग़ अंदरूनी आवाज़नि खे वधाए छॾींदो आहे। इहो ई सबबु आहे जो कॾहिं कॾहिं असांखे मुकमिल ख़ामोशी बि तमामु ॻरी या शोर वारी लॻंदी आहे। कुझु माण्हुनि जे लाइ हीअ आवाज़ मुस्तक़िल थी वेंदो आहे, जंहिंखे मेडिकल में टेनेट चइबो आहे। यादि रखो त तव्हांजे अंदरि कॾहिं बि मुकमिल ख़ामोशी नाहे हूंदी। तव्हांजो दिमाग़ हमेशा सरगोशियूं कंदो रहंदो आहे। छा तव्हां कॾहिं हिन लिकल आवाज़ ते गौर कयो आहे? अॼु राति जॾहिं बिल्कुलु शांति हुजे त गौर सां ॿुधिजो ऐं मूंखे ॿुधाइजो त तव्हांखे छा ॿुधण में आयो।